अदी भली करे आया, ॾाढो जी सुठो लॻो महिरबानी तव्हांजो। महिरबानी। दुबईअ में तई हिन दफ़े ॾाढो सुहिणो प्रोग्राम थियो। हा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सभिनी खे ॿुधायां त अदी असांजे शहर में दुबईअ में जॾहिं असांजो प्रोग्राम कयो उहो हो साल 2001। जी माना अॼु 25 साले खां पोइ ऑफकोर्स न काफ़ी प्रोग्राम कया आहिनि अॻ में ई, पर मूं जेको दिलि सां प्रोग्राम ॾिठो हिन खां अॻु में मूं 2 टे ॾिठा आहिनि, जी पर हीउ ज़बरदस्त प्रोग्राम हो कोको कोला अरेना में। मां चवां थी जी। तव्हां असां सिंधियुनि जो नाव ऊचो कयो आहे ऐं अहिड़ा सुहिणा गीत असुल छा चइजे। तव्हां इहो ॿुधायो त कॾहिं खां वठी तव्हां ॻाइणु शुरू कयो ऐं अॼुकल्ह केतिरा गीत ॻाया हूंदव हील ताईं? बस काफ़ी रिसर्च पई हलंदी आहे। पर तव्हां शुरू पहिरियों गानो कॾहिं ॻायो हो, पहिरियों गीत कॾहिं ॻायो? पहिरियों गीत त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सरकार जे उर्स मुबारक ते मां तयारु कयो हुयो। कहिड़ो साल हूंदो उहो? इहा यादि नथी पवे ॻाल्हि, मां पाण में नंढी हुयमि उन ज़माने में। असां तयारी वठी पोइ हुते वियासीं, छो जो एॾी पब्लिक हूंदी आहे हुते, लखनि जी तादाद। हा उर्स में त ॾाढी उर्स ज़बरदस्त। मुबारक हा तमामु बिल्कुलु हिकिड़ो तमामु, हा। असां वटि अहिड़ो उर्स मुबारक ॿियो काथे बि न लॻंदो आहे एतिरो। सिंध में जेको हज़रत सची शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सरकार हर साल लॻंदो आहे इहो त? हर साल। त हा पोइ असां तयारी उते कई कई। थोरी। हा जी। पोइ तव्हां पंहिंजो जेको रेडियो पाकिस्तान में भाऊ सां गॾिजी जॾहिं तव्हांजी शादी बि थी, विहांउ बि थी वियो हो, त उते बि काफ़ी तव्हां गीत उते रेडियो स्टेशन तां ॼाणा कया, तव्हां ॾाढा कम ई कामयाब थी विया उन वक़्त अल्हम्दुलिल्लाह। खां वठी। ॾाढा ॾाढा। त लॻभॻि ईअं चइजे त 50 साल खनि त ॻायो अथव न? घणा साल थिया हूंदा? बस असल में 3 सालनि जी उमिरि खां ॻाइणु शुरू कयो। अच्छा अच्छा। त मां अॼु उमिरि नथी पुछां, सम्झी वठो। पर सचुपचु त तव्हां हाणे गीत जेके ॻाया आहिनि उन्हनि मां काफ़ी हिंदीअ में त तमामु घणा फेमस थिया आहिनि, पर सिंधी जा बि ॾाढा सुठा थिया आहिनि। मूंखे इहो ॿुधायो, तव्हां चयो शाह जूं जेके कलाम आहिनि, कलाम आहिनि, पर तव्हां हिकिड़ो इहे जेके हिननि जा सुहिणी मेहार ऐं इहो जेके बि उन जूं आहिनि सूरमियूं, उन्हनि ते तव्हां कुझु ॻायो? ॾाढो ॾाढो तमामु घणो ॻायो। त हाणे तव्हांजो वेबसाइट बि आहे? हाणे पूरो जेको असां रिसालो पाक कयो आहे। अच्छा, सॼो रसालो कयो अथव? जी जी। उहो कंहिंजे हेठि, माना कहिड़े वेबसाइट ते आहे या कुझु? असांजी वेबसाइट आहे पंहिंजो आपदा परवीन ऑफिशियल ते आहे। आपदा परवीन ऑफिशियल असांजो पंहिंजो चैनल आहे। ऐं तव्हांजो यूट्यूब ते बि ॾाढो सुठो चैनल अथव, उहो बि तव्हां ज़रूरु ॾिसो। उनजो नालो छा आहे? बज़्मे रंग। उहो उनजो प्रोग्राम आहे। अच्छा, उन में असां ॾींदा आहियूं। अच्छा अच्छा। बज़्मे रंग तव्हां ॾिसो उन में ॾाढा सुहिणा गीत आहिनि, ॾाढा सुहिणा। पर मूंखे कलाम कलाम जेके आहिनि न, उन्हनि जो खज़ानो किथे आहे इहो ॿुधायो त इहो ई मां तव्हांखे ॿुधायो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सरकार जो जेको असां हींअर रिसालो पाक कयो आहे, त उहो ईंदा था रहनि। अच्छा, अञा सभु रिलीज़ न थिया आहिनि? रिलीज़ बसि आहिस्ते आहिस्ते थियनि था। अच्छा जी जी। त तव्हांजे दिलि सां जेको तव्हांखे गीत वणंदो हुजे उहो ॿुधायो कुझु। असां बुज़ुर्गाने दीन जो जेको कलाम था चऊं उनखे कलाम ई चवंदा आहियूं। त गीत जो जेको अंदाज़ उहो ॿियो आहे, कलाम हिकिड़ो ॿियो आहे, सिंधी कलाम ॻाइण जो तरीक़ो पंहिंजो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हा। ऐं पंहिंजो सराइकी कलाम जेके आहिनि उहे, छो जो इहो सॼो दरगाही हिकिड़ो सिलसिलो आहे जेको सिंध में असांखे तमामु यानी एॾी तरतीब सां इनायत थियो आहे, जेको पूरी सिंध जेका आहे सा उनजो हिकिड़ो दरगाही रंग जेको आहे पूरे काइनात में छायल आहे, जेको सूफ़ीज़म जो जेको सिलसिलो आहे। त उनजे करे जेको असां इन ते ॾाढो टाइम लॻो असांजो, सम्झो त मां 3-4 महीना अच्छा कराची में ई हुयसि। ऐं उते असां पहिरीं मां लिखियो हिते इस्लामाबाद में बि असां अची वियासीं। पर तव्हीं रहो हाणे इस्लामाबाद में? अच्छा अच्छा। ऐं कमु सॼो कराची में थो हले न? कराची में। त उहो इन जे करे असां आयासीं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कलाम जी उते थोरी
असांखे हिकिड़ो त आज़ादी मिली वई त थोरो उन ते तर्जूं ठाहियूं, पोइ वरी उन्हनि ते रिसर्च कईसीं। अच्छा। पोइ सरकार जो सॼो रिसालो पाक जेको सिंधालॉजी में थियल हो, हाँ हाँ। उहो सॼो मां उतां घुरायो हम्म। त कहिड़ी कहिड़ी सिंध प्रकाश जा राग जेके आहिनि जी। से तमामु सरकार जिन रागनि खे पंहिंजे रिसाले में जॻह ॾिनी आहे, त उहो अहिड़े तरीक़े सां असां उन ते थोरो घणो हम्बली कमु कयो आहे। न त न, सरकार जो कमु अहिड़ो आहे जेको सचुपच इतिहास में, तारीख़ में न न न तव्हांजो नालो त अमर थी चुको ई आहे असांजे सिंधी गीत राग कलाम ॻाइण जे हवाले सां। पर इहो जेको ख़ासि शाह लतीफ़ जो जेको कमु तई चओ था न, इहो सचुपच निहायती सही आफ़ाक़ी कलाम आहे जेको कॾहिं न इन जी बरकत ख़तम थींदी। ऐं जेको रंग आहे सरकार जे मौसीक़ी जो, जेको सूफ़ी मौसीक़ी जो, उहो उनमें ज़ाहिर आहे, ॾाढो सुठो आहे, ॾाढो ज़ाहिर ऐं तमामु हिकिड़ो पाकीज़ा मुक़द्दस हिकिड़ो कलाम आहे। वेरी गुड, वेरी गुड। जेको माण्हुनि में आम यानी ॾाढो पसंदि थो अचे। सूफिज़म जी ॻाल्हि त अॼुकल्ह ॾाढी वणे थी माण्हुनि खे। सूफिज़म ई आहे सभु कुझु। दरगाही जेको रंग आहे उहो ई माण्हुनि ते असर करे थो, छो जो जेको रूह ऐं क़ल्ब जो जेको पाण में निस्बत आहे, हिकिड़ो ॻंढापो आहे, उहो इहो ई कलाम थो उनखे। सची ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि। छो जो सभिनी खे जोड़े थो। हा, जोड़े थो रूह खे, दिलि खे। त उहो पाण ई तव्हांजे मन पसंदि को कलाम जेको तव्हांखे ॾाढो वणंदो हुजे? मां पसंदि करण वारो केरु आहे? बुज़ुर्गाने दीन जो कलाम। मां सम्झी सघां थी त सभु तव्हां जेके कलाम ॻायो था उहे सभु तव्हांजा आहिनि, तव्हांजो पेशकश आहे। कहिड़ो नंढो, कहिड़ो वॾो, कहिड़ो सभु सुठो थींदो आहे। पर मूंखे ख़बर अथव, इहा काफ़ी अॻिते गुज़िरियल मुंहिंजी धीउ, जंहिंजो नालो असांजो मूमल रखियो आहे, जॾहिं मां ॾींहंनि सां हुअसि तॾहिं मूंखे तव्हांजो उहो गीत हलंदो हो, सॉरी इहो जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, गज़ल तव्हांजो इहो गज़ल हलंदो हो मुंहिंजे घर में सॼो वक़्तु। मां उहो ई ॿुधंदी हुअसि ऐं मूंखे ईअं लॻंदो हो त इहो अहिड़ो सुठो ॻायल कलाम आहे, गज़ल आहे, त मां चवंदी हुअसि मुंहिंजी धीउ बि ॿुधे। चवनि था न भई जे पेट में ॿारु हूंदो आहे त उनखे ॿुधाइबो गीत, म्यूज़िक, मौसीक़ी, त उहो उन में माहिर थींदो। इन जे करे मुंहिंजी ॾाढी मर्ज़ी हुई त मुंहिंजी धीउ ॻाए। हिकिड़ी थोरो आहे मुंहिंजे ज़हन में, इहो तव्हां ॻाल्हि फरमाई त आई त लंडन में असां वियासीं, काफ़ी अरसे जी ॻाल्हि आहे। त हिकिड़ी अदड़ी आई, उहा उन मूंखे फ़ोन कयो त तव्हां जेको आहे सो मुंहिंजे घर अचो त ॾाढो सुठो थींदो। मुंहिंजो पुटु आहे हिकिड़ो नंढड़ो ज़रड़ो, मुंहिंजो ख़्यालु आहे 1.25 साल जो हुयो। अच्छा। पुटु। त हाणे मूंखे उहा ॿुधाए पई त ईअं थियो जो जॾहिं इहो मुंहिंजे पेट में हुयो ॿारड़ो, त मां त सभई आर्टिस्ट ॿुधंदी हुयमि, जगजीत साहब खे बि, लता जी खे बि, सभिनी खे ॿुधंदी हुयमि ऐं तव्हांखे बि ॿुधंदी हुयमि। सही। त मूंखे हे जॾहिं ॼाओ पैदा थियो त इहा मूंखे ख़बर पई त उहो ॿुधंदो ई तोखे हुयो। पोइ छा थियो जो सॼी पंहिंजो कमरो अलॻि हुयुसि, नंढड़ो 1.25 साल जो, त आपदा बसि वॾा वॾा पोस्टर चई मूंखे लॻाए ॾे। हा, दरवाज़े ते वॾा पोस्टर लॻा पिया आहिनि, दीवारुनि ते पोस्टर लॻा पिया आहिनि, जीवन नालो हुनजो हुयो। हा, सिख फैमिली हुई। त अहिड़े तरीक़े सां तव्हां सही था चओ, बिल्कुलु, त ॿार ॿुधनि था अंदरि। न, पर मुंहिंजी धीउ जो सुर ॾाढो सुठो आहे, सुठो ॻाईंदी आहे, असर त थियो आहे। हाणे बसि अॻिते ॾिसजे, मालिक जी महिर। उन्हनि खे महिनत कराइणी आहे बसि। हिते बि उस्ताद तमामु घणा आहिनि ऐं बम्बई में कमाल जा। बिल्कुलु बिल्कुलु। सिखणु केरु चाहे त छो न सिखी सघे, करणु चाहे त सभु कुझु अॻिते वधायोसि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिंद जे साहित्यकारनि मां, गीतकारनि मां तव्हांखे
तव्हांखे गीत ॻाया बि आहिनि हा के कलाम हा पेश कया आहिनि जी कहिड़ो को यादि अथव? गुलज़ार जी जो ॻाया आहिनि। अच्छा हा 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 सिंधी जो छा ॻायो अथव? सिंधी जो तव्हां ॻायो आहे जग मेरा टामे जा टुकड़ा हा गोवर्धन भारती जो लिखियल। बिल्कुलु गोवर्धन भारती साहब जे मां घर बि वई हुयमि हा उते मिलण जे लाइ। अजमेर शरीफ में हा रहंदा अजमेर में आहिनि। जी ॾाढा सुहिणा ॾाढा लफ़्ज़ बि ॾाढा 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 सुठा आहिनि ॾाढा लफ़्ज़। सुठा माशाल्लाह। त ॿ ॾाढी तुक सुठी। यादि अथव ॿुधाईंदा? जग मेरा टामे जा टुकड़ा मेरा टामे जा टुकड़ा मुंह मेरा गीतन जा मोती गीतन जा मोती जग मेरा। केॾो सुठो इहो वाकई तव्हां सुठी यादि ॾियारी ॾाढी। ऐं इन जो हो दुनिया दुख खे दुख थे जातो पर मूं दुख जो मर्म सुञातो न। हाय 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 त इहो वाह गीत जो ॾाढो वाह सुठो जो आहे। गीत आहे, तव्हां वाह जो इहो गीत इन आहे। जो इहो जेको मुखड़ो आहे न हिकु दफ़ो वरी गायो त उहो माना यको ॻाए सघंदा न। जग मेरा टामे जा टुकड़ा मुंह मेरा गीतन जा मोती। हा बसि इहो सुठो जग सिधो सिधो मेरा उहो असीं कटे करे ठाहे हा ॿुधायो हाणे। जग मेरा टामे जा टुकड़ा मुंह मेरा गीतन जा मोती जग मेरा वाह टामे जा टुकड़ा मुंह मेरा गीतन जा मोती वाह जग मेरा। वाह तव्हां असां वटि दुबई में आया हुआ हा उन वक़्तु दादा डॉक्टर मोती प्रकाश हा ऐं दीदी कला वॾियूं प्रकाश महफ़िलूं थियूं हुयूं। उन्हनि सां। हा ऐं उन्हनि जे करे ई सम्झो त तव्हां असां सां जुड़िया असीं जुड़िया तव्हां सां जुड़ियासीं। बेशक बेशक दादा मोती प्रकाश त सिंधी संगत जो पायो विझंदड़ हो पायो असांजो विझंदड़ फाउंडर हो। ऐं एॾो उन्हनि खे कलाम गीत यादि हूंदा एॾी शाइरी यादि हूंदी इमदाद हुसैनी साहब जी ऐं शेख हयात साहब जी तमामु घणो नारायण श्याम जी नारायण श्याम जी दिलि सां उनखे दिलि सां ॻाईंदा। पर छा टाइमिंग्स जी ख़बर न पवंदी। एॾियूं कचेरियूं सुठियूं। पोइ दादी कला जॾहिं जो कचेरी वधी वेंदी हुई त दादी कला अची चवंदी भला ॾोह जो कमु कयां। असां चवंदासीं अलाए कहिड़ो छा था चवनि भला मानी लॻायां। एॾी देरि थी वेंदी त तमामु सुठे अंदाज़ में उहो जेको टाइम अञा ताईं यादनि में आहे यादि आहे त अहिड़ियूं शख़्सियतूं त न ईंदियूं न आयूं आहिनि। एॾी मिठास उन्हनि जे मिज़ाज में हूंदी हुई की हमेशह हिकु जहिड़ा ई ख़िदमत गुज़ार हूंदा हुआ। ॾाढो प्यार कंदड़ शख़्सियतूं हुयूं। हाणे हिकिड़ो ॿियो गीत ॿुधायो जेको तव्हां ॿुधायो न सुहिणो माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधिरो लखनि में तव्हां उते मौज मचाए छॾी हिते ख़बर अथव हुनजे टियों ॾींहुं जेको प्रोग्राम कयो आहे उन में माण्हू उथी नचण लॻा ऐं जीअं ई सिंधी गीत सिंधी इहे कलाम तां टे ॻाया होजमालो ऐं इहो कलंदर मस्त कलंदर झूलेलाल वारो बि त तव्हां इहो अदब वारी जेको न अदब जा आहिनि खज़ाना तव्हां इहो हिकु पैरा ॻायो न हिकु सॼो ॿुधायो हिकिड़ी पैरा ॿुधायो। अदब हया सुहिणा माण्हू खां वठी हा सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधिरो लखनि में सुहिणा माण्हू। असांजो हिकिड़ो वॾो राॻींदड़ हूंदो हो फनकार हुयो सचो फनकार हो अदो यूसुफ साहब। हा हा बिल्कुलु एॾो सुरीलो ॾाढो सुठो। जॾहिं असां विंग में वेठा हूंदा हुआसीं त असांजी हालत इहा हूंदी त रुगो रोअंदा हुआसीं। जॾहिं राणो ॻाईंदो हो ओहो हो बहितरीन उहे ॻाईंदा। मां उन्हनि खां इजाज़त बि वठां थी त तॾहिं मूंखे तव्हां एतिरा असांजा सिंधी अची विया जो मूंखे इहो जेको आहे सो हिन खां बहितर जेको न पियो लॻे त इहो ॻायां ताकी उहो सिंधियुनि खे सही बिल्कुलु हिकिड़ी तर्जुमानी करे उनजी मोहबत जी। सुहिणा माण्हू
ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरो लखनि में सुहिणा माण्हू अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भलो मियां अदब हया जा आहिनि खज़ाना माखीअ खां बि वध वन ठार वाह सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरो लखनि में सुहिणा माण्हू वधीक ॿुधायो इहो ठीकु आहे सो हाणे असां सचु चाहींदासीं त तई के सुहिणा कलाम ॿिया बि ॿुधायो असांखे हा हा ऐं उहे जेके तव्हांजा रिलीज़ थियनि उहे असां सां राब्ते में रहो जीअं असां सभिनी उहे ताईं YouTube पहुचायूं ते अची चुका आहिनि डिजिटल थी चुका आहिनि हा उहो ॾाढो सुठो हा, कमु हा। थी वियो हली ऐं मुंहिंजो जेको चैनल आहे हिकिड़ो त आपदा परवीन ऑफिशियल हा उन ते बि तव्हां कंदव त हम्म, पोइ सभु सॼी लिस्ट अची वेंदी अच्छा मुंहिंजी ॾिस ऐं हे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उहो ॿुधिजो पर तव्हां भला सचल सरमस्त जा बि गीत ॻाया ॾाढा कलाम ॻाया ॾाढा ॾाढा सामीअ जो ॻायो अथव कुझु सामीअ जो मूं वटि आहिनि किताब हाणे ॾिसबो हुनखे हिकिड़ो अधु ॻायो हा तव्हां ॻाईंदमि इनशाला तव्हांजे आवाज़ आहिनि न में सामी सचल हा हा तव्हांजे आवाज़ में जेको बि कलाम ईंदो अल्लाह उहो शाइर बि वॾो थी थो वञे हली सभिनी खे न, सभई न, हुनखे न, सुञाणनि न। था ॼाणनि था ऐं ख़ासि करे ॾिसो शाह सचल सामी जेकॾहिं हा, असांजो शाह टे ॼणा सचल आहिनि सामी जो आहे त उन में तव्हां सामीअ जो बि घटि में घटि कुझु सलोक ॻाईंदासीं इनशाला तव्हां हिकु अधु ॻाईंदा हाज़िर त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि बिल्कुलु, थींदी ऐं बिल्कुलु। सुठो लॻंदो त सचमुच मूंखे ॾाढी ख़ुशी पई सही थिए था चओ। तव्हां मूंखे एतिरो वक़्तु बि ॾिनो सही था टाइम चओ ॾिनो सही था चओ ॾाढी ॾाढी ख़ुशी आहे तव्हां आयो मुंहिंजी इज़त अफ़ज़ाई थी अरे अरे असां ऐं केरु केतिरी देरि खां पोइ तव्हां सां मुलाक़ात बि थी मूंखे ॾाढी अल्लाह ख़ुशी जो थी शुक्र आहे अल्लाह ॾाढी जो ख़ुशी शुक्र आहे थी आहे ॾाढो सुठो अल्लाह जो ॾाढो शुक्र आहे सुठो ॾाढो सुठो महिरबानी